तो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी पाण ॻाल्हायूं था त असां वटि हर हाणे जे दौर में मुंहिंजे ॻाल्हि पुराणे दौर खां पर हाणे जे दौर में हर माण्हू पंहिंजो पाण खे ॾाहो सम्झंदो आहे ऐं हर माण्हू चवंदो आहे त मां ई ॾाहो आहियां, मूंखे ई ख़बर आहे। अलाए केतिरनि माण्हुनि सां तव्हां कचहरी कंदो न चवंदो उहो माण्हू आम हिकिड़ी चवणी ॾियां, मां माण्हू खे परे खां ॾिसी सुञाणींदो आहियां। माण्हू अचे न मां परे खां ॾिसी सुञाणींदो आहियां हे माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे। पर हिन धरतीअ जे हक़ीक़त में जंहिंखे ॾाहो माण्हू चयो वेंदो उन जो नालो सुकरात। उन खे ज़हर जो प्यालो ॾियण जे टाइम ते शागिर्द पुछे थो त साईं न दुनिया बाबति तूं छा थो ॼाणी, त उहो प्यालो वठंदे चए थो त दुनिया बाबति इहो थो ॼाणा त कुझु कोन थो ॼाणा। जेको दुनिया जो वॾे में वॾो ॾाहो माण्हू उहो चवे थो त इहो थो ॼाणा जो कुझु नथो ॼाणा। असां कुझु न ॼाणींदा आहियूं त बि सभु ॼाणूंदा आहियूं। मज़हबी बहस कयो सभु आलम, सियासत ते ॻाल्हायो सभु सियासी माण्हू, साइंस ते ॻाल्हायो सभु साइंसी माण्हू, जहिड़े बि क़िस्म जो कचहरी में जिते बि जहिड़े बि क़िस्म जो बहस निकिरे हर माण्हू इहा ख़्वाहिश ज़ाहिर कंदो, पंहिंजी ॻाल्हि रखण खां साबित कंदो आहे त इहा मूंखे ई ख़बर आहे, मां ई ॾाहो आहियां, मां वटि ई मालूमात आहे, मां खां वधीक ॿियो केरु सम्झी नथो सघे शयुनि खे। इहा हर माण्हू हूंदी आहे। हिकिड़नि माण्हू चयो त इहा बीमारी आहे, हिकिड़नि माण्हू चयो त इहा ॾाह पए, हिकिड़नि माण्हू चयो त न। पर अॼुकल्ह असांजे दौर में हिकिड़ो वरी ॿियो ट्रेंड हलंदो आहे, हिकिड़े क़िस्म जी ॾाह पए तव्हां सभु हिकिड़ी ॻाल्हि जेको करे थो उन खां भली ॻाल्हि करियो, इहा ॾाह पवंदी आहे। हिकिड़ी ॾाह पई आहे त हिकिड़ो माण्हू कमु करे थो उन खां भलो कमु करियो। हिकिड़ी वरी ॾाह असां वटि इहा आहे जो तव्हां पाण भलो कमु नथा करे सघो, ॿिए जे भले कम ते तनक़ीद करियो, टोक करियो, गिला करियो, उन जी मुखालफ़त करियो, त बि तव्हां पंहिंजो पाण खे ॾाहो सम्झी सघो था या तव्हांखे ॿिया माण्हू ॾाहो सम्झंदा। अहिड़े क़िस्म जो बि असां वटि ट्रेंड हलंदो आहे। पर हक़ीक़त में इहा ॾाह प नाहे, ॾाह प इन खे नाहे चइबो, छो जो काइनात सॼे में कुल्लो ॾाह प कुल्लो इल्म कंहिं हिकु माण्हू खे अचनि ईअं हूंदो ई न आहे, ईअं थींदो ई न आहे। जेको बि माण्हू चवे थो त मां ई सभु दुनिया जे कुल इल्मनि खे कुल काइनात जे सभिनी मामलनि खे मां ॼाणा थो, जेकॾहिं इहो केरु चवे थो त तव्हां पक कजो त इहो कूड़ थो हणे। छो जो हारी खे ज़मीन जे हारपे जी ख़बर हूंदी आहे, पर बेंच ऐं कुर्सी ठाहिण जी ख़बर न हूंदी अथसि। जेको बेंच ऐं कुर्सी ठाहींदो आहे उनखे माल पालण जी ख़बर न हूंदी आहे, जेको माल पालींदो आहे उनखे डॉक्टरी जी ख़बर न हूंदी आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त दुनिया में सभिनी खां वधीक मां ॾाहो आहियां, मूंखे ई ख़बर आहे, मां ई सभु शयूं सम्झी सघां थो। ईअं हर माण्हू पंहिंजे ख़्याल में सम्झंदो ज़रूरु आहे, पर सच ईअं न हूंदो आहे, हक़ीक़त ईअं न हूंदी आहे। उन जेको चवे थो मां ई ॾाहो माण्हू आहियां, मां ई सभु सम्झी सघां थो, मां ई सभु सच सम्झो आहे, तव्हां उन खां हिकिड़ो ई सुवालु कंदा कयो सिर्फ़ु साईं जेका तोखे चौंपल पातल आहे पेरनि में इहा तोखे ठाहिणु ईंदी आहे? हे जेको छांव खां तोखे हे जेको मथां ढकु थी घर जो इहो तोखे ठाहिणु ईंदो आहे? हे जेको लिंग ढकिया अथई उस ऐं गर्मीअ खां इहे कपिड़ा तोखे ठाहिणु ईंदा आहिनि? चवंदो न। माना को हिकु कमु करणु ईंदुसि, उन हिकु कम जी ॾाह पवंदी आहे। उहो छा चवंदो आहे त मां ई ॾाहो आहियां, मूंखे ई सभु ख़बर आहे। जीअं अॼुकल्ह सोशल मीडिया ते हले पियो, तव्हां जहिड़े बि क़िस्म जो जहिड़ो बि बहस छॾियो उहे साॻा माण्हू तव्हांखे आलम बि लॻंदा, दानिश्वर बि लॻंदा, अदीब बि लॻंदा, लेखक बि लॻंदा, राइटर बि लॻंदा, जज बि लॻंदा, पुलिस वारा बि लॻंदा ऐं फतवाऊं ॾींदड़ बि लॻंदा। हिनखे हीअं करे छॾियो, पोइ हीअं कयो था, पोइ हीअं थिया, पोइ हीअं थिया, पोइ हीअं थिया। उहे सम्झंदा आहिनि त असां ई ॾाह आहियूं, असांजी राय ॾाह जी इज़हार आहे ऐं असां जीअं सम्झूं था ईअं ई आहे। पर हक़ीक़त में ईअं न आहे। मुंहिंजी सम्झ जी ॾाह मूं ताईं मौजूदु आहे। दुनिया ईअं न आहे सोचींदी, दुनिया ईअं न आहे सम्झंदी, दुनिया जा माण्हू ईअं न आहिनि कंदा जीअं मां सम्झां थो, जीअं मां कयां थो। इहा मुंहिंजी ॾाह पए मां ताईं आहे, पर दुनिया सॼी खे सम्झां ईअं थी नथो सघे। काइनात में को बि माण्हू अकेलो काइनात जे कुल मसइलनि उसूलनि खे सम्झे ईअं थींदो ई कोन्हे को। पर जेकॾहिं केरु ईअं चवे थो त सम्झां थो, मूं वटि ई ॾाह पए, त पहिरीं पक सम्झो जेका मूं पहिरीं